रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कल युग आएगा, हंस चुगेगा नाना धन का, कौआ मोती खाएगा। हे रामचंद्र कह गए सिया से, ऐसा कल युग आएगा, हंस चुगेगा नाना धन का, कौआ मोती खाएगा। धर्म भी होगा, कर्म भी होगा, लेकिन शर्म नहीं होगी। बात बात पर मात पिता को बेटा आंख दिखाएगा। धर्म भी होगा, कर्म भी होगा, लेकिन शर्म नहीं होगी। बात बात पर मात पिता को बेटा आंख दिखाएगा। हे रामचंद्र कह गए सिया से। भगवान राम चयो हुअसि सीता, कल युग में धर्म त न हूंदो ॾेखारण जे लाइ, कर्म बि ॾाढो हूंदो, माण्हू भॼ डुक बि ॾाढी कंदो, पर न हूंदो त सिर्फ़ शर्म, शर्म कोन हूंदो। शर्म गहणो मञियो वियो आहे, ख़ासि कर स्त्रीअ जे लाइ। स्त्री जो लज्जा गहणो आहे। पर तव्हां ॿुधायो, जेका स्त्री कूड़ ॻाल्हाईंदी हुजे त हुन जो लज बचंदी ॼण, शर्म बचो छा हुनजो? कूड़ ॻाल्हाई ओॾी महिल उन शर्म छॾे ॾिनो। सची माई थींदी आहे शीलवान, जेका सच ॻाल्हाए, भली चुप करे वेह न, जिते ज़रूरत आहे उते ई ॻाल्हाए, पर जेका कूड़ ॻाल्हाए। असांजो त हाणे पालो पए थो स्त्रियुनि सां, न त उम्मीद कोन हुई कि मायूं बि कॾहिं कूड़ ॻाल्हाए सघनि थियूं, हाणे ॻाल्हाइनि थियूं। अॻे मूंखे लॻंदो हो माई कॾहिं कूड़ त नथी ॻाल्हाए सघे, जेका शीलवान आहे, जेका संस्कारी आहे। ऐं कूड़ बि कहिड़ी ॻाल्हियुनि ते, इन ई धर्म जे नाले ते। खैर, मेरे को तो आनंद आता है बहुत, सत्संग में जाती हूँ, मेरे को इतना आनंद आता है, मैं रोज जाती हूँ, 20 साल से जा रही हूँ, तिरुपत हो गई हूँ। तो कूड़ ना है तो ॿियो छा आहे, जबकि थियो कुछ भी कोन अथसि। वरी का अची करे चवंदी आहे सेम, इहो ई त सत्संग हलंदो आहे, सेम सेम त आहे वाणी, तव्हांजी असांजी सेम भैंसा ऐं सेम जलेबी भैंसा, जलेबी खे तूं कंपेयर थी करे हिन सां, छो त ॿुधंदियूं त आहिनि कोन, न हिते ॿुधंदियूं आहिनि न हुते ॿुधंदियूं आहिनि। त कूड़ हिनखे त चइबो आहे, कूड़ बाक़ी कंहिंखे चइबो आहे? कूड़ माना मिथ्या ॻाल्हाइणु, फालतू बकवास करणु। किथे वेंदियूं कथा ॿुधणु, पोइ भीड़ खे ॾिसी ईंदियूं, पोइ अची करे पहिरीं ॾाढी मायूं कथा अञा हले पई थी, अध में उथी हली ईंदियूं आहिनि ॿुधाइण लाइ कि बहुत आनंद आ रहा था वहाँ पे, भाई ॿी काई न ॿुधाए, पहिरीं मां ॿुधायां, इतना आनंद आ रहा था, विभोर भाव विभोर हो गई मैं तो। पोइ हाणे ॿी भली वञी ॿुधाए, मां त पहिरीं ॿुधाए छॾियो। तो कूड़ न आहे त ॿियो छा आहे? जेको तुंहिंजो अनुभव कान्हे तूं उहे अखर यूज़ थी करे, त कूड़ न आहे त ॿियो छा आहे? छो त शर्म कान्हे। धर्म त आहे, कर्म बि आहे, पर शर्म कान्हे। गुरु नानक चए थो मूंखे, मां शर्मीलो आहियां, मूंखे शर्म ईंदो कि मुंहिंजे करे ॿियो कोई असहज थिए। अॻे मां बि ॾाढो शर्मीलो हूंदो हुउमि, पर जीअं ख़बर पई न कि सभु उठाई गिर आहिनि, हे सभु कूड़ा आहिनि, पोइ शर्म कढी छॾियो कि हिननि बेशर्मनि सां असां शर्म कयूं, बेशर्मनि सां, हिननि सां छा जो शर्म, जिन जो न ईमान न धर्म, हिननि सां कयूं शर्म। इनसे की शर्म तो फूटेंगे हमारे कर्म।
इसलिए यही कहता है धर्म, न करो इनसे शर्म, बेशर्मों के आगे हो जाओ बेशर्म। यो माठ आयो वञण जी तत्काल हिते जो हिते अञा बि जोड़े सघूं था। इन्हनि जलेबियुनि जो इहो उपकार आहे कि असांखे प्रोत्साहित कयो अथनि थोरो पंहिंजी प्रतिभा कढण लाइ, इन्हनि असांखे निखारियो आहे। गुरु नानक जी ॻाल्हि त सम्झो, आचार्य श्रीचंद्र भगवान बि त चयो आहे शर्म की मुद्रा, वो मुंहिंजी शर्म जी मुद्रा आहे, उनजी मुद्रा वारी शर्म। शर्म आचार्य श्रीचंद्र भगवान जो फोटो ॾिसो तव्हांखे नज़र ईंदव, हिकु ॿार मासूम ॿार वेठो आहे, छो त शर्म ॿार में हूंदो आहे। गुरु नानक बि चए थो मूंखे शर्म ईंदो कंहिंजे अॻियां वञी मां खपर फैलायां, पात्र रखां, हुनजे करे शर्म ईंदो। हालांकि कंहिं ज़माने में उपयोगिता हुई ये भिक्षा वठण जी, ताकि अहंकार असांजो दूर थिए, भिक्षा जो रूप मटे सघूं था, पर कंहिंखे ज़बरदस्ती नथा चई सघूं। गड़बड़ हिते थी वई कि माण्हुनि भावनि संतनि ज़बरदस्ती पर्चा ठाहिण शुरू करे छॾिया, भई पाठ रखिजंदो, हेतिरी भेटा पाठीअ जी, हेतिरी शब्द भेटा, हेतिरी तबले वारे जी भेटा। त इहा भिक्षा थी या हू थियो सौदो, शयूं जी व्यापारी कंदो आहे। पाणे अॻे सिंध में अहिड़ा महान संत बि थी विया आहिनि जो पाणे ई कंहिंखे इच्छा थिए कि माईअ खे कि मां संत खे मां रोटी खारायां, उहा ॿी ॻाल्हि आहे। पोइ ख़ुदि पंहिंजे प्रेम सां ठाहे करे संत वटि खणी वञे, उहा आहे असली भिक्षा संत जे लाइ। भिक्षा जो अर्थ इहो आहे कि तव्हां भगवान जे भरोसे रहो, भगवान पाणे ई मोकिलींदव। साधुअ जे लाइ भिक्षा जो इहो अर्थ हो। गुरु नानक चए थो मां हीअं नथो करे सघां, कंहिंजे घर वञा, पाण बि शर्मिंदो थियां ऐं उहो बि शर्मिंदो ई थिए, घर वारी जिनखे ॾियण जी इच्छा न आहे, ऐं मुंहिंजो भगवान बि शर्मिंदो थिए कि तूं छा पियो थो करीं, तूं छा तो कहिड़ो धर्म पियो थो फैलाई, माण्हू खे धर्म सां थो जोड़ी या माण्हू खे परे थो करीं, छो त हिन सां माण्हू परे थी वेंदा। अगरि माण्हू सोचींदा कि धर्म ते हलण वारे खे हीअं भीख वठणी पवंदी आहे, त असांखे कोन खपे अहिड़ो धर्म, त छा खपे, श्रम। हाणे शर्म न, हाणे श्रम। शर्म आहे, इन करे गुरु नानक चयो श्रम माना महिनत। मां महिनत करे पंहिंजो जीवन गुज़रान कंदुमि ऐं ॿियनि खे बि शिक्षा ॾींदुमि कि महिनत कयो, श्रम कयो, मेहनती थियो, आलसी ऐं कामचोर न थियो। गुरु नानक चए थो मुंहिंजी जेको कल्पना जो संत हूंदो न, साध जेको हूंदो न, उहो मेहनती हूंदो, उहो भगवान जो भजन बि कंदो पर मेहनत बि कंदो, ताकि कंहिंजे अॻियां झोली न फैलाइणी पए, ताकि कंहिंजे अॻियां पात्र न फैलाइणो पए। मेहनत, गुरु नानक कृत करो इहो संदेश ॾिनो आहे, मेहनत करो, कंहिंखां घुरो न, बल्कि ॾियो, वंड कृत करो, कृत करो, वंड चखो, हिकु टियों बि आहे, कृत करो, वंड छको, विराए करे खाओ, ऐं नाम जपो। टे त ॻाल्हियूं आहिनि गुरु नानक जूं। महिनत कयो, पुरुषनि जे लाइ आहे इहो, महिनत कयो ऐं उन सां तव्हां बि खाओ, ॿिए खे बि विधायो ऐं हरि नाम जपियो, बसि। त मायुनि जे लाइ छा आहे, महिनत त घोट कंदो, उहो महिनत करे अचे, तव्हां उहो विरायो, वंड छको ऐं नाम जपियो, बसि। महिनत घर में कंदा आहियो तव्हां, हा तव्हां घर में महिनत कयो, घर खे सिंगारियो ऐं जेको अथव उहो विरायो ऐं नाम जपियो, हरि के गुण गाओ। असां हेॾी देर में भॼन ई कोन ॻायो आहे,